समझूं था त इहा सरासर रियासती दहशतगर्दी आहे। पाकिस्तान जूं अदालतूं ऐं कानून हाणे ख़तमु थी चुको आहे, नाकारा थी चुको आहे। जेके वॾा चोर आहिनि हिन मुल्क जा, आसिफ ज़रदारी हुजे या नवाज़ शरीफ़ हुजे या शहबाज शरीफ़ हुजे या हिन मुल्क जा जेके MN MP ऐं मिनिस्टर आहिनि, जेके कल्ह ताईं पहिरें पंध हुया, अॼु करोड़नि अरबनि रुपयनि जी प्रॉपर्टियूं ठाहियूं घुमंदा था वतन, जेके ब्यूरोक्रेट, उन्हनि खां केरु पुछण वारो कोन्हे। पर कंहिं ग़रीब माण्हू ते जेकॾहिं कोई शक थिए थो, मुंहिंजो भाइटियो आहे ज़ाहिद चन्ना, जंहिंखे टियों ॾींहुं राति जो घर में घिरी नियाणियुनि जे मथां हथियार रखे, क्लाशनूं रखे उनखे खणी आया आहिनि। इन खां पहिरियां बि जेको आहे सो ज़ाहिद खे ऐं उनजे मामे सजाद खे जेको आहे उन्हनि खे गोलियूं हणी, उन्हनि जे मथां वीगो गाॾियूं चाढ़े उन्हनि खे माज़ूर करे छॾियऊं। तव्हां सॼी सिंधी क़ौम उनजी शाहिद आहे, सालनि ताईं उन्हनि जो इलाजु हलंदो रहियो। वरी हींअर उनखे खणी ऐं जेको आहे बी सेक्शन थाणे ते हाफ फ्राई कयो आहे। पर हिन हिकिड़े खे न, पर जावेद मंगरियो ऐं आफ़ाक अब्बासी समेत 4-5 नौजवान हाफ फ्राई कया अथनि। हे किथां जी इंसानियत? चइनि 5 नौजवाननि खे तव्हां बीहारे टंगुनि में गोलियूं हणी ऐं हिते अचे छॾियो। सुबुह खां हिते इस्पताल जीअं पहुतुसि त हिते जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जी, कंहिंजी माउ पई अचे, कंहिंजी भेण पई अचे, कंहिंजी न्याणी पई अचे, जॾहिं उन्हनि जूं रड़ियूं ऐं उन्हनि जूं आहूं असां ॿुधूं पिया त असांजो पंहिंजो हियां पोइ फाटे त बाबा हे आख़िर कहिड़ो मुल्क आहे? असां किथे था रहूं जिथे जानवरनि सां बि कंहिं मुल्कनि में इहो वर्ताव न थींदो आहे। सुधरियल मुल्कनि में त जेकॾहिं कंहिं जानवर खे बि धकु लॻंदो आहे त उनजो बि इलाजु करायो वेंदो आहे। हिते अफ़सोस सां चवणो थो पए त जावेद मंगरे खे जंहिंखे गोली हई अथनि टंग में, उनजी ब्लीडिंग रुकिजे नथी, उनजी रग मां मुसलसल रत पियो वहे, उहो ॾींहुं माना वीक थींदो पियो वञे। असां 5-6 कलाकनि खां रेडियो पिया था कयूं त बाबा जेकॾहिं उहो तव्हांजे वस में न आहे त उनखे रेफर आर्डर ॾियो, उनखे कराची या किथे मुंतकिल कयो। पर हीअ पुलिस लॻातार जेको आहे सो कन लाटार पई करे ऐं असांखे ईअं महसूसु पियो थिए त हे उनखे जेको आहे सो मारण था चाहिनि। ऐं ईअं ई हे सिंधी माण्हुनि खे रोडनि रस्तनि ते वेंदे मारण था चाहिनि। हिकु त हिते एॾो नाइंसाफ़ी आहे, न अमुन आहे, न कानून आहे, न साईं खे चवां को रोज़गार आहे। पर जेकॾहिं को माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करे थो, आवाज़ उथारे थो, त पोइ उन्हनि माण्हुनि खे ईअं जेको आहे सो खणी ऐं उन्हनि खे जेको आहे सो नाजाइज़ूं करे, कंहिंखे हाफ फ्राई, कंहिंखे फिल। अञा बि जेको आहे सो 2 छोकिरा सावल सोलंगी ऐं सजाद चन्ना अञा ताईं जेको आहे सो गुम आहिनि, उहे हिननि जी तहवील में आहिनि। ऐं अञा असांखे ख़बर पई आहे त 2 नौजवाननि खे गोली नथा वतनि। आख़िर हे किथां जो कानून आहे? तव्हांखे खपे त तव्हां अदालतूं जेके 3 क़िस्म जूं दहशतगर्दी अदालत, सिविल अदालत, ॿियूं अदालतूं, इहे सभु बंदि करे ऐं तव्हां माण्हुनि सां रोडनि ते बि जेको आहे सो इहे पाण ई कानून लागू कंदड़ इदारा ऐं तव्हां उन्हनि खे गोलियूं हणी मारियो, अदालतूं बंदि कयो। ॿी सूरत में असां इहो ई अक़वाम मुतहिदा ऐं दुनिया जे सुधरियल मुल्कनि खां इहा ई अपील कंदासीं त अचो, असांजो साथ ॾियो, सिंधी क़ौम जो साथ ॾियो। असां सां हींअर ज़्यादतियूं ॾींहं ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि।